लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। इलाही बिहक़्क़ि ज़हरा व अबीहा व बअलिहा व बनीहा वस्सिर्रिल मुस्तौदअ फ़ीहा। अल्लाहुम्मा अंफ़ि'ना बिल-इल्मि व ज़य्यिन्ना बिही, जम्मिलना बिल-आफ़ी व कर्रिमना बित-तक़वा या वलियल्लाह वल्लज़ी नज़्ज़लल किताब व हुवा मुक़तसिद। या अल्लाह या रहमान या रहीम या करीम या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ुलूबना अला दीनिक या मुदब्बिरल लैलि वन नहार या मुकम्मिलल अर्दि वल अहवाल हव्विल हालना इला अहसनिल हाल। अल्लाहुम्मा अर्ज़ुक़ना फ़िद दुनिया ज़ियारतल हुसैन व फ़िल आख़िरति शफ़ाअतल हुसैन वक्तुबना मअ ज़ुवारिल हुसैन वजअलना मिनल बाक़ीन फ़ी अज़ाइल हुसैन वहशुरना मअ तहत लिवाइल हुसैन वअदखिलनिल जन्नह मिन बाबिल हुसैन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। बुलंदतर सलवात। नारे तकबीर, अल्लाहु अकबर। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे हैदरी, हैदरी। बुलंदतर सलवात। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि व कफ़ा व सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा मुहम्मदिन व अला अहलि बैतिहित-तय्यिबीन الطاهرين المعصومين الذين أذهب الله عنهم الرجس وطهرهم تطهيرا واللعنة الدائمة على أعدائهم من الآن إلى قيام يوم الدين. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي. رب إني لما أنزلت إلي من خير فقير. أما بعد فقد قال رسول الله صلى الله عليه وآله وسلم من زار فاطمة الزهراء سلام الله عليها فكأنما زارني. من زار علي بن أبي طالب عليه السلام فكأنما زار فاطمة الزهراء سلام الله عليها. बुलंदतर सलवात। दुआए परवरदिगार आलम बानियान जो ही पुरखुलूस मिसाइल तदो परवरदिगार आलम मंजिल मकबूल फरमाए। बिलखुसूस जिनजे इसाले सवाब जी मुनासिबत से ही प्रोग्राम मुनाकिद करे वहाँ चंद नाला हैं हुकूमत है सब नाला खया उनके लिए दुआ घुरी वजे। काफ़ी लिस्ट है इनमें मरहूम हाजी जवार हुसैन बख्श इब्न मरहूम हाजी खुदा बख्श मरहूम हाजी खुदा बख्श इब्न मरहूम उद्दल शेख मरहूम अब्दुल खालिक इब्न मरहूम हाजी खुदा बख्श मरहूम जवार गुलाम नबी शेख इब्न मरहूम हाजी खुदा बख्श मरहूम नुसरत हुसैन शेख इब्न मरहूम हाजी जवार हुसैन बख्श शेख मरहूम जामिन अली शेख इब्न इशरत हुसैन शेख ऐं बानी मजलिस जे घर जा जेके भी मरहूमीन रिश्तेदार अज़ीज़ ऐं अकारब अजरीअ ताईं हिन दुनिया तां हलिया विया। दुआए परवरदिगार आलम उन्हनि सभिनी जा दरजात बुलंद करे बख़्शिश अता फरमाए। जवारे जनाब सैयदा सलामुल्लाह अलैहा जगह अता फरमाए। उन्हनि जा कबीरा सगीरा गुनाह माफ़ फरमाए।
खुदावंद के वास्ते और मोहम्मद व आले मोहम्मद की अज़मत जो हाज़रीन मजलिस जो तमाम शरईन हाजतों पूरी फरमा। मुंहिंजा कबीरा सगीरा गुनाह माफ़ फरमा। असां सभिनी जा कबीरा सगीरा गुनाह माफ़ फरमा। असांजे वालिदैन जा कबीरा सगीरा गुनाह माफ़ फरमा। खुदावंद के वास्ते और मोहम्मद व आले मोहम्मद की अज़मत जो तमाम मोमिन जेके बीमार आहिनि बीमारी करबला जी सदके उन्हनि खे शिफ़ा कामिलाना अजर अता फरमा। जेके मोमिन बे औलाद आहिनि उन्हनि खे औलाद नरीना अता फरमा। खुदावंद के वास्ते और मोहम्मद व आले मोहम्मद की अज़मत जो जिन जिन असांजी ज़िम्मे सभिनी जूं तमाम शरईन हाजतूं पूरी फरमा। खुदावंद के वास्ते और मोहम्मद व आले मोहम्मद की अज़मत जो जुमे जो ॾींहुं आहे इमाम ज़माना सां हेॾी मख़सूस आहे उनजी ज़ुहूर में तहजीर अता फरमा। असांखे उनजे आवाम में इंसार में शुमार अता फरमा। तमाम दुआउनि जे क़बूल जे लाइ बुलंद तरीन सलवात। मुख़्तसर टाइम मिलियो आहे, कोशिश कंदुमि त मेहमान बि वेठा आहिनि उन्हनि खे टाइम ॾिनो वञे। बस 15 मिनटनि जे अंदरि इंशाअल्लाह गुफ़्तगू तमामु करे ऐं महिमाननि खे टाइम ॾियो। तवजो आहे न साईं, गुफ़्तगू शुरू कजे। एक गॾिजी सलात पढ़ो आवाज़ बुलंद। अज़ीज़ान मोहतरम, हदीस रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जंहिंमें रसूल तो फरमाए मंज़ार फातिमा ज़हरा जंहिं जनाबे फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी ज़ियारत कई छा तो चे रसूल गोया उन मुंहिंजी ज़ियारत कई। वरी अॻिते हदीस जो टुकड़ो आहे त जंहिं अली इब्न अबी तालिब जी ज़ियारत कई गोया उन फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी ज़ियारत कई। जो आहे न साईं, हाणे ॾिसो केतिरी फज़ीलत आहे जनाब सैयदा जी। जेकॾहिं मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी को ज़ियारत थो करे त सम्झो उन जनाब सैयदा जी ज़ियारत करे। जनाब सैयदा जी ज़ियारत करण सां गॾोगॾु ॼण उन रसूल जी ज़ियारत कई। वरी रसूल ॿी हदीस में फरमाए थो त जंहिं जेको चाहे थो अर्श ते अल्लाह जी ज़ियारत करे वो मुंहिंजी ज़ियारत करे। तवजो आहे न साईं, यानी जंहिं को रसूल जी ज़ियारत कई उन गोया अर्श ते अल्लाह जी ज़ियारत कई। तवजो आहे न साईं। हाणे मां तव्हांखे ॾिसंदुमि हिकु हदीस जंहिंमें जनाब सैयदा जो मक़ाम छा आहे। तवजो आहे साईं। हज्जाज इब्न यूसुफ सक़फ़ी तव्हांजे ज़हननि में आहे त केॾो वॾो ज़ालिम हुयो। तारीख़ में आहे न बाबा इहा शइ, ॿुधी हूंदी तव्हां इहा शइ त केतिरा उन ज़ुल्म कया। किताब असाकिब फिल मनाकिब में शेख तूसी इन रिवायत खे लिखियो आहे। छा लिखियो अथई? लिखे थो त हज्जाज इब्न यूसुफ सक़फ़ी पंहिंजी दरबार में, दरबार सजल अथसि जीअं हूंदी आहे दरबार में, मां महिमान वेठा छा थो करे हुते मुखातिब थियो आहे हिकिड़े शख़्स सां। कंहिं सां? नालो आहे हुनजो अनस इब्न मालिक। तवजो आहे न साईं, घबराइजी त न आयो। हिकु गॾिजी सलात पढ़ो आवाज़ बुलंद। हाणे मुखातिब थियो आहे केरु? हज्जाज इब्न यूसुफ। मां जल्दी जल्दी कंदो थो वञां, रिवायत तमामु डिघी आहे। छा मुखातिब थियो हुन सां? हुनखे चई हदिसनी बिहदीसिल क़िद्र, यानी हांडीअ वारी हदीस मूंखे ॿुधाए। कंहिंखे थो चए? अनस इब्न मालिक खे। हाणे अनस इब्न मालिक केरु आहे? अनस इब्न मालिक उहो आहे जंहिंजे लाइ रिवायत ॾसे थी त सलासतुन कानू यक्ज़िबून अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। 3 शख़्स छा कंदा हुया? नबीअ ते कूड़ ॻाल्हाईंदा हुया, या नबीअ जी तौहीन कंदा हुया, या नबीअ जो एहतराम न कंदा हुया। हाणे 3 शख़्स सलासतुन कानू यक्ज़िबून, यानी 3 शख़्सियतूं। उन्हनि में पहिरियों अनस इब्न मालिक आहे। हिकिड़ो अनस इब्न मालिक आहे, अबू हुरैरा, ऐं 3 शख़्सियत जेका आहे उहो मर्द न आहे, औरत आहे। तवजो आहे न साईं। तारीख़ में इहा शइ मौजूद आहे त छा की जॾहिं अल्लाह चाहींदो आहे न अहल बैत जी फज़ीलत ज़िक्र करण त अहिड़नि दुश्मननि खां बि ज़िक्र कराईंदो आहे।
केर अनस इब्न मालिक दसियो न त इहो उहो शख्स आहे जंहिंजे लाइ रिवायत असांजी टे माण्हू अहिड़ा जेके नबीअ ते कूड़ ॻाल्हाईंदा हुआ, नबीअ जी बेअदबी कंदा हुआ, नबीअ जो एहतराम न कंदा हुआ। उन्हनि मां अनस इब्न मालिक उन सां मुखातिब थो थिए केर हज्जाज इब्न यूसुफ छा थो चवेसि त हदीसनी बिहदीसिल क़िद्र हांडीअ वारी हदीस मूंखे ॿुधाए। हाणे काफ़ी मजमू आहे दरबार में उनजी सजियल आहे दरबार, ख़बर न आहे उनखे छा सुझियो जो अहल बैत जी फज़ीलत ज़िक्र करण थो चाहे। तवजो आहे न साईं? वरी अनस इब्न मालिक उनखे ॾसे थो कंहिंखां अन आयशा खां, यानी आयशा खां रिवायत आहे। जनाब आयशा की रिवायत करे, कहिड़ी रिवायत आहे? जनाब सैयदा जा ॾींहं इन जे करे चाहिं त ॿ चार जुमला जनाब सैयदा जी फज़ीलत ऐं उनजी मक़ाम, इन जे करे इहो ई मौज़ू या फातिमिया जा ॾींहं हली रहिया। त उन पुछियो अनस इब्न मालिक खां रिवायत जे बारे में। अनस इब्न मालिक कंहिंखां रिवायत करे? अन आयशा खां रिवायत थो करे। हाणे छा थी चए जनाब आयशा? चए थी त हिकिड़ो दफ़ो मां ॾिठुमि। छा ॾिठुमि? त जनाब सैयदा छा पई करे? खाधो पई तयार करे। घर में जी ख़ातून हूंदी आहे, घर में खाधो तयार पई करे। ऐं छा ॾिठो हुन? चवे थी आयशा त मां ॾिठो मांसि। छा ॾिठो मांसि? ॾिठुमि त पंहिंजे हथ जी आङुर सां देगड़ीअ में, गरम देगड़ीअ में हथ थी विझे, उन मां गोश्त कढी चेक थी करे वरी विझे थी, वरी हथ विझी करे गोश्त थी कढे चेक थी करे वरी उन गरम देगड़ीअ में हथ थी विझे, यानी बग़ैर चमचे जे। तवजो आहे न साईं? उमूमन छा थींदो आहे, गरम देगड़ी हुजे ऐं बाहि लॻल हुजे, पाणी उन में जोश वारो हुजे, दूर निकिरे त चमचे सां काई शइ कढी वेंदी आहे। लेकिन रिवायत चए थी त जनाब आयशा ॾसे थी त मां ॾिठुमि त जनाब सैयदा पंहिंजे हथ सां उन गरम देगड़ीअ में हथ थी विझे ऐं उन मां बूटी कढी करे गोश्त कढी करे जेका शइ जनाब सैयदा पचाए रही हुई उहा कढी करे चेक पई करे, अञा न ॻरी आहे वरी विझे पई, त हीअ शइ अञा न ॻरी आहे वरी विझी पई। तवजो आहे न साईं? हाणे इहा हदीस कंहिं खणी आई? पोइ अॻे हफ़्ते हदीस में चए त फज़हबतु इला अबी क़ुल्तु लहू या अबदा रअयतु यौमन अजबा मा रअयतु मिस्लहु अबदा। कंहिं आई आहे? जनाब आयशा आई आहे पंहिंजे पीउ वटि, यानी सिद्दीक़ा आई आहे कंहिं वटि? सिद्दीक़ वटि। छा थी चवेसि? बाबा मां हिकिड़ी शइ ॾिठी आहे जंहिं मूंखे ॾाढो हैरान करे छॾियो आहे। पीउ पुछेसि तो कहिड़ी शइ ॾिठई? जी बाबा अॼु मां उहा शइ ॾिठी आहे जेका अॻ में मां कॾहिं बि न ॾिठी। जी कहिड़ी शइ ॾिठई? पुट जी ॾिठी बाबा इहा शइ ॾिठी त जनाब सैयदा कुझु खाधो पचाए रही हुई ऐं बग़ैर चमचे जे इस्तेमाल जे पंहिंजो हथ उन गरम देगड़ीअ में विझी करे कढे पई, चेक पई करे वरी विझे पई, वरी चेक पई करे वरी विझे पई। हाणे जॾहिं इहा ॿुधी न, कंहिं ॿुधी सिद्दीक़ इहा रिवायत ॿुधी सिद्दीक़ा खां, छा चईसि? या बुनैय उक्तुबी हाज़ल हदीस, ए बचड़ा लिका इहा ख़बर न ॾसजां कंहिंखे बि। जनाब सैयदा जी फज़ीलत हुई न, कि बचड़ा लिका न ॾसजां कंहिं सां बि इन शइ जो ज़िक्र न कजां। लेकिन रिवायत ॾसे थी त नबीअ खे ख़बर पइजी वई। तवजो आहे न साईं? बस शायद इहा ई मां हदीस कंप्लीट करे ऐं साईं जन खे टाइम ॾियां, टाइम काफ़ी थी चुको आहे। छा चई धीअ खे त लिका इहा हदीस न ॾसजां कंहिंखे, लेकिन नबीअ खे ख़बर पइजी वई। छो? दलील छा आहे? क़ुरान मजीद जी आयत इज़ असर नबीयो इला बअद अज़वाजिही हदीसा, क़ुरान मजीद जी आयत 28 सिपारे में। त छा आयत आहे उन में? जॾहिं नबीअ का राज़ जी, पंहिंजे राज़ जी ॻाल्हि पंहिंजे घर वारनि मां के हिक खे ॾसी, उनखे छा चई कि इहा ॻाल्हि ॿियनि खे न ॾसजां। लेकिन छा कयो? नबीअ जी घरवारीअ ॿिए खे ॾसियो वञे, ॿिए खे ॾसियईं त जिब्राइल जे ज़रिए अल्लाह जनाबे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं इहा ख़बर पुॼाई। ऐं नबी अची करे जॾहिं पंहिंजी घरवारी खे चयो आहे न त इहो तो छा कयो? अमानत में तो ख़यानत कई आहे। त हैरान थी वई आहे नबीअ जी घरवारी। छा थी चवेसि? मन अंबअक हाज़ा, कंहिं तोखे इहा ख़बर ॾिनी? नबी ख़ुदा। न क़ुरान मजीद जी आयत आहे फ़क़ालत मन अंबअक हाज़ा, कंहिं तोखे ॾसियो इहो त मां फलाणीअ खे इहा शइ ॾसी आई आहियां जेका तव्हां मूंखे झली। छा थो चएसि? नबी ख़ुदा
चएसि थो त मूंखे उन ख़बर ॾिनी आहे ख़ुदा अंबअनी हादल ख़बर अल अलीमुल ख़बीर, मूंखे इहा उन ख़बर ॾिनी आहे जेको इहा शइ बि ॼाणे थो त हिन वक़्तु तुंहिंजे दिलि में छा आहे। ख़बर आहे न चएसि मूंखे जेकॾहिं तौबा न कंदो फ़क़त सगत क़ुलूबकुमा, तव्हांजूं दिलियूं फिरी वेंदियूं। तवजो आहे न साईं। हाणे इहा दलील त छा क़ुरान मजीद में राज़ जी ॻाल्हि जेका नबीअ पंहिंजे घर वारनि मां के हिक खे कई त नबीअ खे ख़बर पइजी वई। हाणे अचूं था उन हदीस ते जेका जनाब सैयदा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे बारे में छा चयो, सिद्दीक़ा खे लिकाए इहा न ॾसजा कंहिंखे, लेकिन नबीअ खे ख़बर पइजी वई। हाणे अनस बिन मालिक चए थो नबी आयो मिंबर ते अची करे ख़ुतबो ॾिनई। ख़ुतबो ॾेई करे नबी चए थो त कुझु माण्हू इन नास यतअज्जबून बिअम्र फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा, नबी फरमाए थो मिंबर ते वेही करे चए थो बाज़ माण्हू तअज्जुब था कनि जनाब फातिमा जी फज़ीलत ते। इहा त नंढड़ी फज़ीलत आहे जनाब सैयदा जी, जो बाहि में हथ विझे थी, देगड़ीअ बरंदड़ में हथ विझी करे उन मां काई शइ चेक थी करे। इन नास यस्तग़फिरून, माण्हू उनखे घणो कुझु था सम्झनि, लेकिन इहा त तमामु नंढड़ी ॻाल्हि आहे। नबी चए थो अचो त मां तव्हांखे ॾसियां जनाब सैयदा जो मक़ाम। इन्नल्लाह तआला हर्रमन नार अला मुहिब्बिहा। अॻिते रसूल फरमाए थो त फातिमा त उहा हस्ती आहे जंहिंजे मुहिबनि ते अल्लाह जहन्नम जी बाहि हराम कई आहे। फ़क़त जनाब सैयदा जी फज़ीलत बर्दाश्त नथी थिए, जेका ॿुधो था त लिकाए था छॾियो। अचो त मां तव्हांखे उन्हनि हस्तियुनि जे बारे में ॿुधायां जेके जनाब सैयदा सां मोहबत थियूं कनि ऐं अल्लाह उन्हनि ते जहन्नम जी बाहि हराम करे छॾी आहे। तवजो आहे न साईं। केॾी वॾी फज़ीलत आहे जनाब सैयदा जी, लेकिन अल्लाह जेकॾहिं ज़िक्र करणु चाहे त भले दुश्मन अहल बैत हुजे ऐं दरबार में दुश्मन में हुजे, लेकिन जनाब सैयदा जी फज़ीलत नथी लिखी सघे। तवजो आहे न साईं। इहा जनाब सैयदा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जंहिंजे लाइ रसूल फरमाए थो त जेकॾहिं अली न हुजे हा त ज़हरा जो कोई गुफ़ो ई न हुजे हा। एॾी वॾी फज़ीलत वारी जनाब सैयदा, लेकिन ॾिसूं था त उम्मत उनजो क़दर न कयो। जेका जॾहिं जॾहिं बाबे वटि ईंदी न त बाबो रिवायत ॾसे थी त बाबो छा कंदो हो, उथी इस्तक़बाल कंदो हो उनजो। फ़क़त इस्तक़बाल न, रिवायत जा जुमला अजलसहु फी मजलिसिही, यानी नबी उथी करे पंहिंजी उन जाइ ते विहारींदो हो जनाब सैयदा खे जिस जाइ ते पाण वेठो हूंदो हो। अज़ादार, एॾी वॾी फज़ीलत वारी ज़हरा जॾहिं दरबार में वई आहे पंहिंजो हक़ तलब करणु, नजरान जा ईसाई भी ॾिसी करे ख़ामोश थी विया, दस्तबरदार थी विया। ख़बर नाहे उम्मत मुस्तफ़ा केॾो ज़ुल्म कयो जनाब सैयदा ते, जो जनाब सैयदा पंहिंजूं मुसीबतूं ज़िक्र कंदी कंदी हिन काइनात तां हली वई। अज़ीज़ो, तारीख़ ॾसे थी जॾहिं जनाब सैयदा बाबा वटि ईंदी न, रोई करे बाबा जी क़बर सां वेही करे भकुर पाए बाबे सां चवंदी, बाबा उथी ॾिस त सही मुंहिंजे मथे जा वार अछा थी विया। 18 सालनि में बाबा तुंहिंजी ज़हरा ज़ईफ़ थी वई आहे। बाबा अजरुकुम अल ज़हरा, जनाब सैयदा पंहिंजी मुसीबतूं ज़िक्र कंदी रही, सुब्बत अलैहि मसाइबुन लव अन्नहा
सुब्बत अलल अय्याम सिरना लयालिया। ए बाबा मुते एतरी मुसीबतूं आयूं जेके चिटन ॾींहंनि में अचनि आन बाबा उहे रात में तब्दील थी वञनि हा। अजरुकुम अल ज़हरा सादिक आले मोहम्मद खां हिकिड़ी रिवायत आहे। मौला जन फरमाइनि था जनाब हसन मुश्तबा जन ॿुधाइनि था त मां राति जो हिकिड़ो दफ़ो उथियुमि ऐं ॾिठुमि त मुंहिंजी अम्मा ज़ख़्मी अम्मा सुम्हणु पई चाहे लेकिन सुम्ही न पई सघे। अजरुकुम अल ज़हरा आज़ादारो बस इहो ई सवाल कंहिं मौला अलीअ खां पुछो या अली लिमाज़ा हलीलतक ला तनाम। या अली तुंहिंजी ज़ख़्मी ज़ौजा सुम्हे छो नथी। अजरुकुम अल ज़हरा आज़ादारो मौला जन रोई करे फरमाइनि था आज़ादारो कहिड़ो सवाल था कयो मूंखां जॾहिं सॼे पासे सुम्हे थी ज़हरा पासो ज़ख़्मी आहे जॾहिं खॿे पासे सुम्हे थी बाज़ू ज़ख़्मी आहे। अजरुकुम अल ज़हरा जॾहिं पुठीअ भर ज़हरा सुम्हे थी ताज़ियाननि जा निशान।